खणी पाण सां का खुदाई अचे थो, पीअण मध मूंसां भिटाई अचे थो। साथियो, मां अमजद सरगाणी हिकु भेरो ॿीहर हाज़िर आहियां हिकु नई वीडियो सां गॾु। अॼु को तबसरो उन करे बि ख़ासि आहे जो जेको किताबु मुंहिंजे हथ में शाह लतीफ़ ऐं सोशल साइंसिस आहे उहो प्रोफेसर साजिद सुमरे जो लिखियलु आहे ऐं साईं साजिद सुमरो हिन वक़्तु शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में पढ़ाए रहियो आहे। सिंधी शोबे में कुझु वक़्तु चेयरमैन बि रहियो। शायदि ई मां पाण खे उन करे बि ख़ुशनसीब सम्झंदो आहियां त जंहिं वक़्त में शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में साईं पढ़ाए थो पियो उन वक़्त में असां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जा शागिर्द थिया आहियूं। बहरहाल ख़ैर, असां अचूं था पंहिंजे हिन किताब ॾियण जे तबसरे ते। त किताब जे टाइटल मां ई लॻे थो शाह लतीफ़ ऐं सोशल साइंसिस। किताब जे टाइटल मां ई हिकिड़ो पधरो आहे त साईं साजिद सुमरे हिकिड़ी नई ॻाल्हि कई आहे, हिकिड़ी नई तहक़ीक़ कई आहे, हिकिड़ी नई तर्ज़ जी ॻाल्हि कई आहे जेका अॻु में कंहिं माण्हू शायदि कई हुजे। मिसाल तौरु शाह अब्दुल लतीफ़ सोशल साइंसिस में जे दायरे में आणणु या उन वक़्तु जो शाह लतीफ़ जेको आहे सो कलोड़नि जे दौर जो शाइर आहे। उन वक़्तु जेके कलोड़ा रहिया उन्हनि जे दौर में शाह लतीफ़ शाइरी कई आहे। त उन वक़्तु मज़हबी जेका आहे सा रवादारी हुई, जेका मुआशी जेके हालात हुया, जेके सोशल स्ट्रक्चर जेके चवंदा आहियूं असां, उन वक़्तु कलोड़नि जे दौर में हुयो। ज़रई हुयो, सरमाएदारी कहिड़े लिहाज़ जो हुयो ऐं उन वक़्तु सिंध में कहिड़े क़िस्म जी जेका आहे सा साइंस सोशल साइंस उभरी। मिसाल तौरु साईं ॻाल्हि करे थो त यूरोप जो ज़रई समाज न हो, तंहिं करे उते प्रोस जेके असां चवंदा आहियूं नसर ऐं हिते ज़रई समाज हुयो। हिकिड़ा जमालियात सां माण्हू जुड़ियल हुया, कुदरती जमालियात सां, त शाइरी उभरी। त शाह लतीफ़ जी जेका सोशल साइंसिस आई उहा जेका आहे सा शाइरी जी सूरत में आई, पर तमामु कमाल ऐं बहितरीनु आई। हिकु ई वक़्त में शाह अब्दुल लतीफ़ 21वीं सदी जे सोशल साइंटिस्ट ऐं शाइरनि खां वधीक जदीदियत ऐं वधीक अक़लियत पसंदि हुयो। ऐं उते ई हिकिड़ी माना कमाल जूं ॻाल्हियूं साईं जेके आहिनि करे थो पियो त कुझु शेर जेके आहिनि जेके वहदतुल शूदी जा उन जे करे बि साईं जे रिसाले शाह लतीफ़ जे रिसाले में एड थी विया आहिनि जो शाह अब्दुल लतीफ़ जा जेके शारे हुया उहे अक्सर करे मज़हबी माण्हू रहिया। ठीकु आहे, मज़हबी माण्हुनि जे दायरे खां शाह जो रिसालो निकितो ई कोन, तंहिंजे करे कुझु वहदतुल शूदी जा जेके शेर उन रिसाले में अची विया आहिनि जेके साईं ॻाल्हि थो करे माना तो न सम्झणु घुरिजनि, उहो शाह जा न सम्झणु घुरिजनि। पेज नंबर 73 ते ॻाल्हि थो करे। उन जो सबबु इहो आहे त साईं साजिद सुमरो शाह अब्दुल लतीफ़ खे टोटली जेको मुकमल तौर ते अक़लियत पसंदि थो सम्झे। पाण उन जी वधीक ॻाल्हि कयूं था त कहिड़े लिहाज़ खां साईं जेको आहे सो शाह लतीफ़ खे स्टेप बाय स्टेप हिकिड़ो कलोड़नि जे दौर में मज़हब, पोइ मुआशत, पोइ सियासत ते उन्हनि जी शाइरी जेका आहे सा साईं जी पेश करे ऐं ॻाल्हि कई आहे। उन जे मुताबिक़ मां जॾहिं राति किताब पढ़ी मुकमल कयो ऐं उन ते जेका आहे सा तबसरो लिखियो या कुझु 2-3 लाइनूं लिखियूं त शायदि ई मूं साईं खां अॻु में अहिड़ो को किताबु पढ़ियो हुजे जंहिंमें एॾे वॾे पैमाने ते हिकिड़ी नई ॻाल्हि थियल हुजे, हिकिड़ी सोशल साइंस जी ॻाल्हि कई, शाह अब्दुल लतीफ़ जे शहर खे हिकिड़े नओं रुख ॾिनो वियो हुजे। शायदि अॻु में ईअं कंहिं कयो हुजे। त कुझु दोस्तनि चयो त हर ॻाल्हि साइंस न आहे थींदी। त मां सम्झां थो त हर ॻाल्हि साइंस जेकॾहिं को माण्हू दलीलनि सां करे थो पियो त ज़रूरु थींदी आहे। ईअं तव्हां ज़रूरु चई सघो था त 70% ॻाल्हियूं साईं जूं हिकिड़ी मंतकी ऐं सुहिणियूं ऐं सुठियूं ऐं दलीलनि वारियूं ऐं साइंसी आहिनि। बाक़ी 30-25% ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जिन सां तव्हां इख़्तिलाफ़ु कयो था। त तारीख़ असांखे ॿुधाए थी त अहिड़ा माण्हू रहिया आहिनि जिन खे उन वक़्त जे माण्हुनि उन जे हमअसरनि क़बूलु बिल्कुलु बि न कयो, जेको हिन वक़्तु साईं ॿुधाईंदो रहंदो आहे, चवंदो रहंदो आहे, शिकायत कंदो रहंदो आहे सिंधी माण्हुनि सां त मूंसां अहिड़ियूं जेके आहिनि सो वेदन आहे या मूंखे वाक़ई बर्दाश्त नथा कनि, वाक़ई में ईअं आहे बर्दाश्त नथा कनि माण्हू साईं खे। ठीकु आहे, त उहो फ़िक्रु या ख़्याल सभु कंहिंजा पंहिंजा पंहिंजा आहिनि। बहरहाल ईअं आहे। त उन वक़्त जा हमअसर जीअं असां वटि हूंदो कांट हूंदो, अंग्रेज़ ज़बान जो शाइर आहे, तमामु ज़बरदस्तु हुयो, नंढी उमिरि में हलियो हुयो। बहरहाल उनखे माण्हू बसि बाद में जॾहिं कांट वियो या कॉपरनिक्स हुयो, उनजी कमाल जी हिकिड़ो इल्मु हुयो, त उनखे बि माण्हू न जेको आहे सो बर्दाश्त न कयो उनजे हमअसरनि। बाद में जेके ॻाल्हियूं माण्हुनि खे महसूसु थियूं त वाक़ई हिकु जेको आहे सो कमाल जी शइ हुयो, कमाल जो तोहफ़ो हुयो, जिन जे लाइ किताब जे मुहाग में, किताब जे पेश लफ़्ज़नि में ई माण्हू चवनि था त असांजो दस्तगीर भट्टी आहे ऐं चयो त शाह साजिद सुमरो जेको आहे सिंध जे वाक़ई हिकिड़ो तोहफ़े खां घटि न आहे। ऐं हिन वक़्त जो जेको आहे सो
हिन वक़्तु सिंध जे अंदरि साईं साजिद सुमरे खां वधीक माना हुन मुआग मुताबिक़ साईं साजिद सुमरे खां वधीक शायदि ई को माण्हू हुजे जो ॻोढ़ो मुतालो रखंदड़ हुजे ऐं वाक़ई में ईअं आहे। फ़लसफ़े साइंस ऐं जेको आहे सो अदब ते तमामु कहिड़ियूं साईं जेका आहे सा मुतालो रखे थो पियो। ऐं हिकिड़ी कमाल जी ॻाल्हि जेका साईं करे थो पियो त अदब फ़लसफ़े खां अलॻि कतई न आहे। अदब जी सादी सूरत साईं ॻाल्हि करे थो 33 नंबर पेज ते। अदब जी सादी सूरत किसो कहाणियूं वग़ैरह आहिनि, पर अदब जी पेचीदा सूरत जेका आहे उहो फ़लसफ़ो आहे। ठीकु आहे। सो अहिड़े लिहाज़ खां हिकिड़ो नओं रुख जेको शाइरी खे ॾिनो आहे त ज़रूरु दोस्तनि खे हीअ किताब शाह लतीफ़ ऐं सोशल साइंसिस पढ़णु घुरिजे ऐं जेको आहे सो हुनजो मुतालो करणु घुरिजे। साईं पोस्ट रखी आहे पंहिंजे वाल ते, फेसबुक वाल ते, त जेको आहे सो मां खुलियल दिलि सां उन्हनि माण्हुनि खे जेके तनक़ीद करणु चाहिनि था हिन किताब ते ॾियां थो। त ज़ाहिर ॻाल्हि आहे असांखे जेकॾहिं तनक़ीद करणी आहे त जेके साईं हवाला ॾिए थो, जेके साईं किताब पढ़िया आहिनि उन्हनि किताबनि खे पढ़ी करे मार्क्स हेगल ऐं ॿिनि ते असांजा साईं इब्राहिम जोइस खे पढ़ियो अथई, तनवीर अब्बासी जे मक़ालत खे पढ़ियो अथई, उन जेके आहिनि साईं हवाला ॾिना आहिनि उन्हनि सभिनी खे पढ़ी करे उहे दोस्त वरी पोइ उन ते तनक़ीद करे सघंदा जेके एतिरो इल्मु रखंदड़ आहिनि। ठीकु आहे। लास्ट में साईं जेको आहे हिकिड़ो वॾो बेस तव्हां दोस्तनि सां मां वंड करणु चाहींदुसि। हिकिड़ो वॾो बेस जेको शेख अयाज़ जे मेले जे लिहाज़ खां ऐं शेख अयाज़ खे लतीफ़ खे भेटण जे लिहाज़ खां रखियो वियो हुयो, त इहो बेस बि साईं लास्ट में रखियो आहे। लतीफ़ अयाज़ खे लतीफ़ सां भेट वारी ॻाल्हि जेका साईं रखी आहे बिल्कुलु मुंहिंजे मुताबिक़ शाह लतीफ़ सां शेख अयाज़ जी भेट जो सुवालु मुंहिंजे मुताबिक़ साईं बिल्कुलु साइंसी ॻाल्हि दलीलनि सां ॻाल्हि करे शाह अब्दुल लतीफ़ खे अयाज़ खां मथे जेको आहे सो बीहारे थो। उनजो हिकिड़ो शुरूआति में भली असां फ़िक्र पलिज सां जुड़ियल आहियूं, पर उते आहे हिकिड़ी ॻाल्हि जेका साईं कई आहे, पोइ उन दोस्त उनखे नथा मञनि तो अलॻि ॻाल्हि आहे। बहरहाल न मञण जो जेको सबबु आहे तो अञा उहे माण्हू जहिड़ा आहिनि जेके साईंस सां हम असर रहिया आहिनि, शेख अयाज़ सां हम असर रहिया आहिनि, उहे ॻाल्हि करे सघंदा बिल्कुलु। बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़ो वॾो तज़ाद ज़रूरु उभिरियो त शेख अयाज़ जेको आहे सो जदीद तौर ते जेको आहे सो सिंध जो वॾो शाइर आहे, शाह लतीफ़ खां वॾो शाइर आहे, त ज़ाहिर आहे अहिड़ी भेट साईं जे मुताबिक़ त 300 साल हिकिड़नि शाइरनि जे विच में हिकिड़ो डिघो सफ़र रहियो आहे। ऐं शेख अयाज़ जा पंहिंजा हवाला साईं ॾिए थो पियो त साईं जो उन्हनि कचहरियुनि में साईं जे शेख अयाज़ जे उन्हनि जेका आत्मकथा में जेका साईं हवाला ॾिए थो पियो त शेख अयाज़ पाण लतीफ़ खे पाण खां वॾो शाइर करे पैदा कयो आहे। बिल्कुलु हिकिड़ो वॾो हिकिड़ो साईं कमाल जी हिकिड़ी ॻाल्हि थो करे त जेकॾहिं शाह अब्दुल लतीफ़ दारा शकू आहे त उते जेको शेख अयाज़ जेको आहे सो औरंगज़ेब बि न थी सघियो आहे। जो शेख अयाज़ माना हिकिड़ी नरगिस जेका ज़हन रखियो आहे साईं जे मुताबिक़ रखियो आहे, शाह लतीफ़ कॾहिं बि अहिड़ो न रखियो आहे। सो हीअ किताब अवां दोस्तनि खे ज़रूरु पढ़णु खपे। कमाल जो तहक़ीक़ी आहे किताब। जेकॾहिं के दोस्त हिन सां इख़्तिलाफ़ रखनि था, चवनि था साईं अहिड़ी ॻाल्हि कई आहे जो हर ॻाल्हि साइंस न थींदी आहे, पर असां सम्झूं था जेकॾहिं साईं दलीलनि सां साबित करे थो ऐं किताब में साबित कयो आहे ऐं अवां जेकॾहिं कयो था त हीअ ॻाल्हि कूड़ आहे त उनखे तव्हां करे सघो था, तनक़ीद पर इस्लाह थी सघे थी। ऐं साईं त शाह अब्दुल लतीफ़ जा साईं पंहिंजे किताब में ख़ुदा खे बि तनक़ीद खां बाला तर नथो सम्झे। सो तव्हांखे वेलकम आहे, किताब पढ़ो, सो हुन ते तनक़ीद रखी सघो था। महिरबानी।